ओ हवा जी मौला चे तू बंद थी वन हवा जेका गोले पई बंद थी वई अल्लाह सिज के हुकुम कयो त जेका गर्मी थी जमीन ते उछल पांजी गर्मी सजी के जमीन तो उछल अज मां इन कौम को बेजार थियो आ इन जा चेहरा मुखे वणन को न था न औरतूं पसंद आ न मर्द न बार हाने मां अजाब कयां तो त सजी कौम के कयां तो मासूम भी हलिया वेंदा औरतूं भी वेंदियूं मर्द भी वेंदा ताके पोयन के खबर पवे त अल्लाह जरी कावड़ जी वेंदो आ खुदा बेपरवाह खुदा के कहजी परवाही काने ओ हवा रुक जी वन बाबा मां तवां तो पूछा हवा ठुप जो बंद थे तो तकलीफ आहे या न पर ही हवा न ही तो बंद थे या अचे अजाब वारी त न न उते अजाब वारी हवा बंद थी वन सही मां बंद हवा बंद थी वई सिज जी गर्मी जमीन ते पहुती एड़ी त गर्मी थी वई जो जमीन तपी वई वण सुकंदा सड़ंदा विया बाग सड़ंदा विया वणन जा पन किरंदा विया सड़ंदा विया बाग घाटा घाटा होया आए का चेबो कुरान में घाटन बागन के वे बाग सब सड़ी विया बुंड थी विया कलमे वारो अल्लाह जरी अज़ाब मोकलींदो आ न वणन के बर्दाश्त जी ताकत न मानुन के मानू अची भगा के घरन में भगा के वणन में भगा न घरन में मजो न वणन में मजो एड़ी त तपश गर्मी अची वई जो पानी जान के खनी दे रत वाइन पिया रड़ियूं कन पिया दाऊं कन पिया लेकिन अल्लाह फरमायो हाणे कुछ न थींदो मुंहिंजो अज़ाब आयो आ हजार हा मानू हा हिय पिया खनन इं बीमारी वठी वञण गरमाए जी एड़ी गर्मी थी वई जो लिकण जी जाइ न पई मिलेन पर जे इया खोट न कन हा या तौर में खोट न कन हा अमानत में ख़यानत न कन हा मां तव्हां को तो पुछां त इहो अज़ाब ही न चे हा आसूदा त होया पर निभाग भी तो छडेन असां में ये सब गुनाह आहिन पर थे कुछ न थो दुआ के मिठड़े मोहम्मद अरबी के जेको डी रात रोई करे गोड़ा हरे उम्मत जे लाए दुआऊं घुरंदा हा तंहिंजे करे खुदा जी मेहरबानी अञा तई आहे वरन वा बीमारी केड़ी आ गुनाह केड़ो आ जो कसा वट न आहे कौम वारा मानू भगा वणन में के घरन में लेकिन अल्लाह फरमायो ताने घर तवां के कोन बचाईंदा वण तवां के न बचाईंदा अज मुंहिंजो अज़ाब आयो आ अल्लाह से झुड़ मोकिलियो छा बाबा झुड़ मोकिलियो ककर अची विया घरन वारा मानू वणन वारा मानू खुश थी विया त झुड़ अची वियो हलो त हेठों बीहोस थदकार थींदी ऐं ॼाण मींहुं वठो बरसात थींदी पानी किरंदो त बीमारियूं वेंदियूं गर्मी सां खत्म थी वेंदी छो त बरसात थींदी आहे पानी मथों किरंदो अल्लाह फरमाए मुंहिंजा सोना मुंहिंजी कावड़ न पई लहे मां कावड़ल ॾाढो छड़ो अचनि त ख़बर पवे उहे माण्हू भॼंदे भॼंदे आया झुड़े ठऊं ककरनि जे ठऊं आया ककरनि मां मींहुं वसंदो आहे पानी किरंदो आहे पर अल्लाह जो अज़ाब आयो बजाए पानी जे टांडा किरिया बाहि किरी जो पई एडो टांडन जो मींहुं वठो एडो जमीन में ज़िलज़िलो अची वियो एडो मलाइक हिकिड़े रड़ जो कयो त माण्हू ऊंधा थी किरी पिया कलमे वारो न औरतूं बचियूं न मर्द बचा न नंढा ॿार बचा अल्लाह फरमाए मुंहिंजा सोहणे नबी जे मुंहिंजो नबी जो चयो वठंदा त ज़लील न थियनि हा ईअं ख्वार न थियनि हा अज़ाब मां न मोकिलिया हा पर मुंहिंजो नबी जो चयो न वरतो ॼण मुंहिंजो चयो न वरतो तॾहिं मां ख़ुदा सां मोकिलियो मान ओ कलमे वारो मुसलमान उहे गुनाह तूं मां बि कंदा आहियूं उन्हनि खां वधीक गुनहगार असां आहियूं इन्हनि समूहनि खां वॾे में वॾो गुनाह आहे त बेनिमाज़ी हुजणु आहे इहा बीमारी आहे या न चङनि भलनि खां पुछा कर मामा निमाज़ पढ़ंदो आहे मौलवी साहब दुआ कजां मौलवी दुआ करे हे खाइण जे लाइ वेठो पाटड़ो ॾे त ऊंधो करे फिटी करे बाक़ी निमाज़ लाइ चवेसि गोॾनि में बि साह कोन्हे चेल में को सट आयो आहे को सूर आहे ॾाढो हेठि निवड़ी नथो सघां
उते ही बिस्मिल्लाह करे हेठों पाटलो गोश्त जो हेठ रखे से पो ॾिसूं त निवड़े थो या नथो निवड़े। मां तव्हां खां थो पुछां किरंदो पाटड़े ते या बीठो हूंदो? न छॾींदो काई शइ। कलमे वारो मुसलमान इहा ठगी धोखेबाज़ी कयूं था, पोइ बि रब रहम के वेठो आहे, पोइ बि अल्लाह से कुझु नथो चवे। न अखियूं तो खसे, न हथ तो खसे, न रुंडड़ो तो करे, न मनड़ो तो करे, न का बीमारी आहे। ही बीमारियूं ही मुसीबत न आहिनि, अज़ाब न आहिनि, हे बीमारियूं त अचणियूं हल। पर अॻियनि क़ौमनि जो हशर ॾिसो, जेके नबी हुया उन्हनि जे क़ौमनि ते अलाह जो अज़ाब आयो, उहे क़ौम ज़मीन ते रही न सघिया। कलमे वारो डिॼणो थी ख़ुदा खां डिॼ, ॿिए खां डिॼ न, उन रब खां डिॼ। उनजी पहिरीं निशानी डिॼण जी आहे, चओ निमाज़। बाबा निमाज़ में आजिज़ी आहे या न आहे? इहो ई माण्हू बीठो आहे, इहो माण्हू ॿाहूं ॿधी बीठो आहे, इहो ई माण्हू रुकू में आहे, इहो ई मुसलमान सुजदे में आहे ऐं सुजदे में तो वञे। रब के रहम तो अचे, मलाइको गवाह हुजो, मुंहिंजो बानो सुजदे में किरी पियो आहे, अॻोड़े बीठो हो, वरी झुकियो आहे, वरी सुजदे में आहे। बाना गोड़ा न हार, नमाज़ पूरी कर त मां माफ़ी ॾियां ऐं ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे छॾ। तकलीफ़ूं त नबियनि खे बि मिलियूं। मां तव्हां खां थो पुछां, साले अलैहिस्सलाम खे मारण आया मस्जिद में, मारण नबी खे मारण आया, झोल पत्थरनि में भरियल, त मस्जिद में मारियूं सा। साले नबी मस्जिद में रहंदो हो, उते मारण था वञनि। अल्लाह फरमाए मलाइको तव्हां में पत्थर खणो, जीअं अचनि था न नबी खे मारण लाइ, तव्हां में शुरू जो थी वञो न। हाणे काॾे माण्हू जो धक, काॾे मलाइक जो। हाणे जो पत्थर त मुंठी धार, कंहिंखे सीने में हणनि त माण्हू ई ॿध। अल्लाह फरमायो नबी जो मुहाफ़िज़ मां हा, नबी जी हिफ़ाज़त मां ख़ुदा पाण कंदो हा। दुनिया गॾिजे मुंहिंजे नबी खे कुझु नथा करे सघो, छो त नबियनि खे आंदो बि मां हा, नबूवत मां ॾिनी आहे, त उनजी हिफ़ाज़त मां ख़ुदा पाण कंदो। मां तव्हां खां पुछां थो, सोणे नबी खे ॾुख न मिलिया? ओहद में ॾंद मुबारक शहीद थियो या न थियो? मथो मुबारक ज़ख़्मी थियो या न थियो? पाण हेठाई में ईअं पिया हा। हज़रत अली से साहबा अची उथारियो, फरमाए मूंखे धक ॾाढा लॻा आहिनि। भई नबी साईं जो छा गार हो? हिन क़ुरान जे करे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे दीन खे फैलाइण जे लाइ तकलीफ़ूं त बर्दाश्त कई, पर चई त मोहम्मद जा कदम अॻिते हूंदा, पोइते न हूंदा। जीअं पैगंबर महिनत कई आहे, चो साहबा अहल बैत महिनत करे विया। अल्हम्दुलिल्लाह अॼु क़ुरान तो असांजे घर घर में पहुतो आहे, दीन पहुतो आहे। ही जो वेठा आहियूं क़ुरान ॿुधूं था, इहा अक़ल आहे, असांजो समझदारी आहे, सियाणप आहे। असां क़ुरान खे सुञातो आहे, तॾहिं वेही करे क़ुरान ॿुधूं था। हे सॼी भलाई अल्लाह जी, वरना सहाबा के तकलीफ़ूं, सहाबा के तकलीफ़ूं, मुझे सोहणे नबी के ॾुख, मुझे महबूब के मके में बीहण न ॾींदा हा, त असांजो साम्हूं बीह बि न, असांजे साम्हूं ॻाल्हाए बि न, असां तुंहिंजो वाइज़ ई नथा ॿुधूं। तव्हां किसो न ॿुधंदा हो। कुराड़ियूं कुराड़ियूं जेके घर में कंहिंखे लेखिनी न, उहे बि नबी साईं के घटि वधि ॻाल्हाईंदे निकिरी हलिया वञनि। पोड़ा जुदा, छोरा जुदा, मर्द जुदा। ताइफ में हुजूर साईं के जेके ॾुख मिलिया, सारो जिस्म रत मुबारक में भरियल आहे। रब काबा जो कसम आहे, अल्लाह से मुंहिंजे महबूब जी दिलि खे ख़ुशि करण जे लाइ अल्लाह से फरमाए जिबरील मुंहिंजे सोणे खे चओ त मथे वठी अचेसि, मुंहिंजो दीदार करे मुंहिंजे साम्हूं अचे त हीअ ज़िंदगी जा थक लही वञे। पर मुझे सोहणो जे दुनिया में हा जेतिरी जिंदगी हुई तू मां न विसरस। हुजूर से के याद हुयासे ऐं जड़ी मथे विया, फरमाए रब मूंखे त मेराज कराई, हे जो जमा जे वेठा आहियूं तव्हां सां मुंहिंजी उम्मत काॾे वञे? अल्लाह फरमाए सोना तुंहिंजी उम्मत के बि मेराज कराई। असांजो मेराज निमाज़ आहे, चओ असांजो मेराज। इन्हीं करे अल्लाह फरमाए लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। ओ मुझा सोना मां सुञाणई, सोना तोखे ठाहियो माया, तोखे जोड़ियो माया, हुस्न मां ॾिनो थमाए, इल्म मां ॾिनो थमाए, नबूवत मां ॾिनी थमाए। पर मुंहिंजा सोना सोन जो शौक़ीन आहे, चांदी जो शौक़ीन आहे, बंगलन जो शौक़ीन आहे। मुंहिंजा महबूबा अल्लाह फरमाए जिब्रील मुंहिंजे सोने के चओ त जबल सोनो करे ॾियां। पाण फरमाईंदा साहबा आया रसूल
रसूल अल्लाह तो के बंगलो ठाराए दो पान फरमाईना मां बंगलन में रहन ला न आयो आ इन कचरन कोठन में रहन आयो आ जरी घर में अंदर वींदा तो मथो मुबारक हेठ कंदा छो तो दरवाजो हेठ हुंदो अम्मा आशा फरमाए थी हुजूर से घर में हूंदा मी वसंदो हो हुजूर करी हुन कुंड में करी हुन कुंड में पानी मतो हारबो बरसात जो पानी मतो किरंदो हुजूर जा कपड़ा पिसी पवंदा पर मां सांगिन जा मुसलमानो मां तव्हां को तो पुछा जे साहबा के हुक्म कन हा त बंगलो भी ठही वने आ पान फरमे मां मोहम्मद के बंगलो न खपे मुके माड़ियूं न खपन मुके सौ न खपे अल्लाह से फरमाए सोना मुके खबर आ जैसे सा तुझी मोहब्बत मां सुञाणिया है तोखे बी काश न खपे तोखे उम्मत खपे तुझी मोहब्बत उम्मत सा है तुझो ताल्लुक उम्मत सा है दुख में उम्मत के याद कंदो आ सुख में उम्मत के याद कंदो आ मुझा सोना सुजदे में वींदो आ उम्मत जो फिक्र में कंदो आ घर में भी उम्मत जो फिक्र ओ मुझा सोना मां वादो तो क्या मुके पानी जात किबरिया जो कसम तुझी दिल इं थी चवे त मुझी सजी उम्मत जन्नत वने मां मोहम्मद अरबी जा थक लई वजन मुझा सोना इं थी दो जरूर तुझी उम्मत जन्नत वींदी तू मोहम्मद अरबी जे दिल ठरी पवंदी अल्लाह जे सामो तो वादो वठे रब का उम्मत ते रहम फरमा मुझे उम्मत के छाड़ी कलमे वारो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उम्मत जो फिक्र आ क़यामत जे ॾींहुं सब नबी जेके भी क़ौम मानूंदा आदम नबी रे वींदा चाड़ो न थींदो नूह नबी रे वींदा मसलो हल न थींदो एक एक नबी जे कदमन में वींदा आखिर हजरत ईसा वटींदा ईसा नबी चवंदो गाल बुधो रुलो ना भजो ना टाइम न विञायो एकड़ो ही चेहरो आहे उन्हीं जे खिदमत में वींदो त तव्हांजा मसला हल थींदा जे ईसा बुधाए च मोहम्मद करीम तव मिठे मोहम्मद जे खिदमत में वञो पांजे नबी जे खिदमत में वञो आखिर नबी जे कदमन में वींदो वो अल्लाह का घुरंदो अल्लाह जो तां बुधंदो अल्लाह का सवाल कंदो अल्लाह जे सवाल के कबूल कंदो सारा मानू हुजूर जे खिदमत में वींदा पान फरमाई कि आया हो सही हिसाब किताब थे जन्नती जन्नत वजन जहन्नमी जहन्नम वजन पान फरमे थोड़ो पियो खुदा जी जायो कसम ओ सांगिन जा मुसलमान हो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुजदे में किरी पवंदा अल्लाह फरमे मुझा महबूब रो ना सोना गोड़ा नार सोना दुनिया में तो के रोईंदे ॾिठम में ऐं मदीने में रोईंदे ॾिठो मां मक्के में तो के रोईंदे ॾिठम अज मुझे सामो न रो इरफा सका ओ मुझा सोना चेहरो मुबारक मथे कण तुझो कमा जेका शे खपई घुर ॾियण ला मां खुदा बीठो आं बख्त वारा आहियूं या नाहियूं बख्त वारा आहियूं या नाहियूं अड़े मुफ्त में हुजूर से मिलियो न रुपयो खर्च न 5 रुपया खर्च अगन कौमन जो हाल छा थियो कंहिंजे मथों पत्थरन जो मींहुं वठो काते ज़मीन ऊंधी थी वई काते मलाकन जे रणन ते बिस्तरन में माण्हू मरी विया दिल जी बीमारी लगी वई बिस्तरन में मरी विया असा हजारे गुनाह कयूं था साईं भला माफ़ी मिलंदी अल्लाह फरमायो सोना पंज उम्मत के बुधाए जे माफ़ी जी नियत सां अचो तौबा ताब सच्ची नियत सां थियो 100 साल जा गुनाह मां माफ़ करे छॾींदो मुझा सोना मुझे दर ते झुकन अताइबून अल आबिदून अल हामिदून असाइहून अल राकिऊन साजिदून मुझा महबूबा जेके तौबा ताब थींदा मां रब जे दर ते हथड़ो खणंदा बगोड़ा हारींदा चेहरो रोण जेड़ो कंदा तो पोड़ा हुजन जवान हुजन मुके पंहिंजी ज़ात किबरिया जो कसम मां जिंदगी जा गुनाह बख्शे छॾींदोमांसि या मोतबरी असांजी न आहे मदीने वारे या मोतबरी असांजी न आहे हज़रत उमर साईं खलीफतुल मुस्लिमीन होया हज़रत उमर से खलीफतुल मुस्लिमीन हा जबलन मां वञन पिया सहाबा गॾु होया घोड़न ते सब चढ़ियल हा मुल्क जो बादशाह हो मिनट में घोड़े तो लही करे पाने गिरेबान खे वरते चे उमर तू इते बकरियूं चारींदो ही उमर तू बकरार हुई उमर तू बकरियूं चारींदो है अज मुल्क जो बादशाह है खलीफतुल मुस्लिमीन बणियो वेठो आ उमर
इया तुझी गाल ना है महबूब जे सदके इया शे मुखे मिली आ ये मिठे मोहम्मद करीम जे करे उमर हिन मंजिल ते पहुतो आ जड़ी सोहणे नबी जे खिदमत में आसे त मां उमर थम को सिद्दीक बणियो को फारूक बणियो को गनी उस्मान गनी जड़ा जवान बणिया पाक मोहम्मद करीम सही जे करे हुजूर जे सबकन जे करे हुजूर जे आडो गोडा बनी वेहन जे करे थियो हजरत उमर मुल्क जो बादशाह थियो पान के गिरेबान के वटी फरमाए थो उमर या तुझी ना है ए महबूब जी जात जे सदके अल्लाह तो उमर के इज्जत दिनी आ न त तू त बकरियूं चारींदो हुई अबो मूसा विणंदो हो अज मां मुल्क जो बादशाह बने वेठो आ ए महबूब जे सदके खुदा मुते मेहरबानी कई तमा सा ते कंजी मेहरबानी आ अल्लाह जे मेहरबानी कई आ जो मदीने वारे उन्हीं रोईंदे रोईंदे जिंदगी भर दुआऊं घुरंदे रहे अम्मा फातिमा थी फरमाए मां महबूब बाबे दे वींदी हम मुसल्ले के जो हथड़ो लाया तो जो पानी हारेला बाबा हे पानी हारेला फरमाई न फातिमा मां रोईंदो हां पर तुझे करे न अली जे करे न पंहिंजे घर जे करे न गुनाहगार उम्मत याद अचे मां मोहम्मद अरबी ईअं रोईंदो पोछा हुजूर जे गोड़न जो कीमत ना है महबूब असां जे लाइ रोईंदा रहा सहाबा जी जिंदगी हुजूर साईं जी जिंदगी दुखन में जिंदगी गुजरी वल खंदक खोटन प्या जरे खंदक खोटन प्या रब्बे काबा यो कसम हुजूर से अंदर मदीनो आ सहाबा अंदर हुजूर अंदर चौधारी दुश्मन वेठा आहिन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 25 डी घेरे में घणा डी बाबा 25 डी निकरी भी न सगन छो तो चौधारी खंदक आ बाहरा दुश्मन उठ कोन सहाबा खारकू खाइन दुश्मन बकरियों कोई खाइन खंदक जे अंदर हुजूर जी जमात वट खारकून छुआरा आहिन इन्हीं छुआरन ते गुज़ारो सहाबा चवन था या रसूल अल्लाह अल्लाह जी ज़ायो कसम बुख मंजूर आए खारकून ते गुज़ारो कंदा से छुआरा सतुन ते गुज़ारो कंदा से पर तो मोहम्मद के छड़ींदा से ना सोना बच्चा वनल असां जू जानी वनल पर मोहम्मद का केलो छड़नो ना है सोना तुझे मतो पंजी जान घोर कन्नास हां साईं ते नबी जे आशिक घोड़ वर नमाज ला चवे बस या नमाज जी मड़ी सुस्ती है सुस्ती नथी लठियूं खाईंदे लठियूं नमाज का थोड़ी शे ना है जो तो सुस्ती में तो शुमार करे पुछा कर तो सुस्तन जो हाल छाऊं गाल समझो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खंदक जंदर बन सहाबा अंदर 25 डी गुजरी आहिन दुश्मन बाहर आहिन उठन उठ कोन बकरियों कोई करे देगू चाड़े खायल पर सहाबा भुखा थे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज में बीठा आहिन रात जो वगड़ो आ डी गुजरी वैन सहाबा जे बीमार पोड़ा बे कुंड थे औरतों बे साइड थे नन्ना बार बे साइड थे जवान चौधारी खंदक जे बीठा जेके दुश्मन सा मुकाबलो कन था एकड़ा सहाबा हुजूर जे मथा महबूब ते हमलो न कन हुजूर से के पत्थर न लगे हुजूर से ने तीर न टपे सहाबा चौधारी हुजूर जे बीठा 25 ॾींहंनि खां बाद में हुजूर नमाज पढ़न पिया सलाम वरायो फरमायो साहबियो जी या रसूल अल्लाह जेके हुजूर जे चौधारी बीठा तमाम केड़ो जमाना खंदक टपी काफरन में वने मक्के जे मुशरिकन में कुरैशिन में वने उन जो गालियों बुधी मां मोहम्मद के बुधाए आया झेड़ो कंदा या वींदा उन जी सजी हकीकत मां मोहम्मद करीम के बुधाए साहबा चवंदा रब्बे काबा जो कसम थद एडी मदीने में जो डकों प्या बुख एडी हुई जो खंदक टपी न प्या सगऊं कमजोर होया से डाडा हलन जेड़ा न होया से दिल त घुरे पई तमा खंदक टपी दुश्मन ने वना लेकिन छा कयो हलन जी ताकत ना है बुख ते कमजोर आयो थद भी डाढी आ चुप करे वेई रासे हुजूर वरी नमाज में अल्लाह फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु निअमतल्लाहि अलैकुम इज़ जाअतकुम जुनूदुन फअरसलना अलैहिम रिहम व जुनूदन लम तरूहा अल्लाह फरमाए तो मुंहिंजा महबूबा जेके लश्कर मां मोकिलम तव्हां न ॾिठो तव्हां खे ख़बर कान पई आसमान को लश्कर मोकिले तो मोहम्मद अरबी जी मदद मां करे ॾेखारियो मां
हुजूर नमाज में बीठा वरी सलाम वरायो फरमाए ओ सहाबियो जी या रसूल अल्लाह बुधायो तमामो केरो दुश्मन ने वींदो खंदक टपी वींदो दुश्मन जो स्याड़ी थी उन जो अहवाल अची मुखे बुधाए साबी चे तो मां उठियो आ पर जान में साह नाहे डकणी वठी वैया सी भी ॾाढी थद भी ॾाढी आ बुख भी ॾाढी आ हली न तो सघां वरी वेही रहियुमि हुजूर वरी सलाम वरायो वरी नमाज में बीठा टे भेरे हुजूर फरमायो ऐ नौजवानो ओ साहबियो जी या रसूल अल्लाह तमामो केड़ो आ जेको खंदक टपी कर दुश्मन दे वने उन जो अहवाल मां मोहम्मद के बुधाए त जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद पाण खंदक समझो था वाह वाह चौधारी वाह अंदर हुजूर साहबा समेत औरतुन समेत बारन समेत वेठा है चौधारी दुश्मन आहन में घना ताकतवर में होया तलवार तीरन जा साहबा पत्थर हणी करे टाइम पास कर पिया वधी को हथियार कोन एतरो तलवार जन के होया वो कतार ते बीठा पान फरमाए जेको खंदक टपी दुश्मन जो अहवाल मां मोहम्मद के बुधाए मां मोहम्मद करीम जन्नत जो ज़ामिन छाजो बाबा हाँ तव्हां सां हाणे जो जन्नत जी खुशखबरी मिले खुश थींदासीं या रोईंदासीं तव्हां को तो पुछां खुश थींदासीं या रोईंदासीं ॿियो छा खपे पर थींदो मौत खां पोइ इज़राइल घुटो ॾींदो साह कढंदो पोइ हाणे इन लाइ कोई तयार न न जतो ई तयार थींदा न साॻियुनि जा ॿिया काज़ी ॿिया कोई न थींदो असां चवंदा ईअं बुल ॾींदे सिधो जन्नत हला वञो ईअं जन्नत न वेंदे सोहणनि अमलनि जे सदके जन्नत वेंदे हुजूर फरमायो तव्हां मां जेको टपी वञे दुश्मन ॾे उन्हनि जो अहवाल मां मोहम्मद करे मां मोहम्मद जन्नत जो ज़ामिन वो साहबी चे तो जॾहिं हुजूर से जन्नत जो नालो वरतो वरी टियों भेरो ऐलान कई चे मां उथियुम दिल में चुम हाणे मरणो आ वञणो आ दुश्मन में वञणो आ सिद्धो आहे मुथी करे हुजूर जे खिदमत में या रसूल मां वेंदुमि फरमाए तू वेंदे हाओ साईं उज़कुरू नेमत अल्लाह अलैकुम इज़ जाअतकुम जुनूदुन फअरसलना अलैहिम रिहम जुनूदन लम तरौ सोड़ा मां लश्कर मोकिलुम वो बुधायो तो त लश्कर छाए साहबी फरमायो मां हुजूर जे भरसां वेठुम साईं मां वेंदुम फरमाए तू वेंदे अल्लाह अकबर हुजूर से अतरो चेहरे ते घुमायो सीने ते घुमायो त गर्मी थी वई अगोड़े थद जे करे ॾकां पियो हाणे पगरजी वियो हा अगे बुख हुई ॾाढी हलण जहिड़ो लोम हाणे बुख पे वई ॼणो ड्रावला एड़ी ताकत जान में आई ताने खंदक मां टप ॾेई दुश्मन दे वेंदुम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन घुमाइण सां बुख भी वई त थद भी वई जो हुजूर से जो मौजो आहे हुजूर से जो हथन मुबारक जो चो बरकती रहमत आ हुजूर से दुआ फरमायो अल्लाह हे मुंहिंजो शागिर्द आ दुश्मन दे वञे तो मौला इनी जी मदद कजां साहबी चए तो मां टप ॾिनुम पेरन जो आवाज तो थींदो टप जो ॾिनुम त दुश्मन हिक ॿिए खे चवनि पिया हाणे होशियार थिजो मतां दुश्मन अंदर न अची वञे ख़्याल कजो हिक ॿिए खे हथ ॾियो हिक ॿिए खां पुछो तूं केरु आहे वरी तूं केरु आहे हिक ॿिए खां पुछा कयो त दुश्मन जो पतो पवंदो साबी चए थो मां टप ॾिनुम हिन काफ़र खे हथड़ो ॾिनुम हेॾो ॿियो हथड़ो मिलायमि लेकिन मूंखां पुछा ई कोन कयूं त केरु आहीं हे भी चुप थियो हे भी चुप थियो मां विच में बीठो आ मुखे का गणती काने का चो तो हुजूर जी दुआ जी बरकत आ ओ हिक बे के चंदा हिक बे हाथ ॾेई पुछा कयो त केरु आ मूंखां को पुछे ई नथो मां हथ मिलायूं बीठा आहिनि पर पुछनि कोन था फरमायो मां बीठो आ हुजूर फरमायो केॾो बि वॾो दुश्मन साम्हूं अचे विड़जाए न आखिरी वाइज़ा केॾो वॾो दुश्मन साम्हूं अचे न तलवार न हणजाएं छो पो तू राज मालूम न करे सघंदी उन्हीं के छड़े दे तू गालियूं बुधी मार पहुंची वञ साहबी बीठो आ अल्लाह फरमायो मुंहिंजा सोहणा तोखे वॾी तकलीफ़ आ तुंहिंजे साहबा के वॾी तकलीफ़ आ बुख ते वेठा आहियो उन ते वेठा आहियो तव्हां के काशे खंदक को ॿाहिरि निकिरो ई कोन था अल्लाह फरमायो मां ग़ैबी मदद कयोमस केड़ी मदद बुधायो विच वारा बुधायो केड़ी मदद थी वई बाबा गाल समझो हवा के रब से हुक्म कयो
ओ हवा जी रब्बा जल्दी जल्दी वञ खंदक जे अंदर न वञा अंदर मुझो मोहम्मद करीम मौजूद आहे खंदक जे ॿाहिरि वञ अंदर मुंडो न वञा न साईं ॿाहिरियों जेके माण्हू बीठा आहिनि खणी ऊंधो करे सटे वरी उथनि त वरी सटेनि उथनि त वरी सटेनि घोड़ा पे डुकाइनि उठ पे डुकाइनि देगियूं जेके चढ़ियल गोश्त मां भरियल उन्हनि देगियुनि खे ऊंधियूं करे देगियूं फिटी थी वञनि हलियूं वञनि वारी मां भरिजी वञनि ओ हवा जल्दी कर ओ मलाइको जी रब्बा चे तव्हां बि हवा में गॾिजो पर विड़जो तव्हां ना हवा के जेका तादी करनी आहे तादी कंदी छो त मां खुदा उन खे हुकुम ॾेई छॾियो साहबी चए तो मैं बीठो आ ओ वो साहबी जो को बीठो दुश्मन जे विच में फरमाए तो मैं बीठो आ अल्लाह फरमाए उज़कुरू नेमतल्लाहि अलैकुम इज़ जाअतकुम जुनूद लश्कर के चयो वेंदो आ ये जो हवा आई साहबी चए तो मैं बीठो आ एडी तेज हवा आई जो काफर ऊंधा थी किरी पया उथन त वरी किरन उथन त वरी किरन मुंह में मिट्टी आ वात में वारी आ अखिन में मिट्टी आ उठ भजी वया घोड़ा भजी वया मानू भजन लगा एक बे के चंदाड़े गाल बुधो तूफान आयो तब हाली छड़े हल्या वनो बे दफे मोहम्मद सवड़दासे अल्लाह फरमाया ताजे पी के बे ताकत रहे जो मुझे मोहम्मद से विड़ी सको जे अज तवा के शिकस्त मिली आ त पो बे तवा के शिकस्त मिलंदी छो तो मोहम्मद अरबी जो मुहाफिज मा खुदा पाना साहबा सब नमाजी हा अल्लाह जे दर ते झुकण वारा हा आई साहबी तो फरमाए मां विच में बीठो वा मुझा भर वारा सब किरी पिया ऊंधा थी मुझे कपड़े के भी लोडो ना जो मुझे कपड़े के भी मिट्टी भी मुझे मुंह ते नथी अचे मुझे अखिन में भी मिट्टी नथी अचे बया मानू ऊंधा थी किरदा त वतन थाबड़ंदा मुखे लोडो ही ना है हवा मुखे लोडो भी नथी दे मां ईअं बीठो आ जॾहिं ॾिठुमि त माण्हू किरन पिया भॼी विया उठ घोड़ा देगियूं सभु ऊंधियूं थी वयूं बाहियूं विसामजी वयूं फरमाए मां खंदक टपी हुजूर जे खिदमत में हाज़िर तुम हुजूर नमाज में हम मां वनी पहुतम सलाम ॾिनो हुजूर साईं के फरमाए मुंहिंजा शागिर्द ओ साहबी जी या रसूल अल्लाह दे खबर त सही छा अहवाल खणी आयो आ मुंहिंजा सोना मां खिलंदो वञा पियो मुंहिंजा सोना हवा ॾाढी आई सब मानू तबाह थी विया ऊंधा थी किरी पिया घोड़ा रसा टोड़े विया उठ रसा छिनी करे भॼी विया ओ साईं देगियूं गोश्त मां भरियल हुयनि वो देगियूं ऊंधी थी वयूं मानू उथन पिया त वरी ऊंधा थी किरन पिया वरी उथन पिया त वरी ऊंधा थी किरन पिया साबी थे तो अल्लाह जी ज़ाहिर कसम वो हुजूर खिलंदा हा मुरकंदा हा अगे दंद मुबारक ज़ाहिर थींदा हा हुजूर से एडा त खिलिया जो हारू मुबारक मारे ठुम एडी तजल्ली थी वई जो मुल्क में रोशनी अची वई हुजूर एडा खुश थी वया कै मदद कई वो रबाने आहे या ना है अबा झुकण सा सब कुछ थी साहबा करी मुसीबत में फासंदा हा त इबादत ज्यादा कंदा हा नफिल ज्यादा पढ़दा हा कुरान ज्यादा पढ़दा हा असा बीमार थियूं तो वतन बे के मौलवी साहब मेरी दुआ कजाए थोड़ी तकलीफ आ